जदीद दौर जंहिंमें दुनिया तरक़ी जे बुलंदनि खे छुए पई, रोज़ ब रोज़ साइंस नयूं ईजादूं करे पई। उन ई दौर में सिंध जूं अहिड़ियूं केतिरियूं ई वसंदियूं आहिनि जिते ज़िंदगी जूं बुनियादी सहूलतूं बि मुयसरु न आहिनि। अहिड़ियुनि वसंदियुनि में हिकु वसंदी घोटकी ज़िले जी यूनियन काउंसिल अलीबाग में ॻोठ दलेल कोराई, गुलज़ार कोराई, मीहो कोराई बि आहे, जिते न रोड, न बिजली, न वरी का सुठी अस्पताल आहे। कंहिं हादसे या बीमारी वक़्तु कचनि रस्तनि ऐं पटनि जे सफ़र में मरीज़ अस्पताल पहुचण खां अॻु ई हमेशह लाइ इलाज खां आजो थी वञे थो। बिजली जो त तस्वर ई न आहे। तक जा सियासतदान 5 सालनि में हिकु दफ़ो ईंदा आहिनि, सखणा ख़्वाब ॾेखारे, वॾियूं जज़्बाती तक़रीरूं करे, बुज़ुर्गनि सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे, लैंड क्रूज़र ते चढ़ी हलिया वेंदा आहिनि त वरी वापसि नज़र बि कोन ईंदा आहिनि। स्कूल जे आहिनि त अहिड़ा जिन में सिर्फ़ु ॿार ॾींहं में 5 कलाक रांदि करे वापसि अचनि था। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पीरज़ादा रंगली शाह स्कूल में 200 खां मथे शागिर्द लाइ सिर्फ़ु 2 उस्ताद मुक़ररु थियल आहिनि। हिन स्कूल जी बिल्डिंग बि ज़बून थियल आहे, जिते कॾहिं ऑफिसर विज़िट करण जी तकलीफ़ बि न कई आहे। जदीद दौर में जिते दुनिया रोज़ तालीम जी बहितरी लाइ नवां तरीक़ा अख़्तियार करे पई, पंहिंजनि ॿारनि खे स्किल एजुकेशन ॾिए पई, उते असां वटि 4 अखर पढ़ण जहिड़ी तालीम बि ख़्वाबु आहे। स्कूल खंडर बणियलु आहे, जंहिंजूं दीवारूं, दरवाज़ा, चौदीवारी सभु ज़बून हाल बणियल आहिनि। SMC फंड केरु ऐं किथे ख़र्च करे थो का ख़बर न आहे। ॻोठाणनि खे सिर्फ़ु एतिरी ख़बर आहे त नाले में स्कूल आहे। सिंध में तालीमी एमरजेंसी बि लागू थी, पर ॿाराड़ी जे स्कूलनि जी कंहिं बि सार न लधी। ॻोठनि में न सिर्फ़ु नियाणियूं तालीम खां महरूम आहिनि, पर छोकिरनि जी तालीम बि अहिड़ी आहे जो 8 सालनि खां पोइ उहे सिर्फ़ु सर्टिफिकेट हासिलु कंदा आहिनि। ॿारनि जी दाख़िला लाइ हर साल मुहिम हलंदी आहे, पर स्कूल में पढ़ाई लाइ का बि मुहिम न आहे हलंदी। सिर्फ़ु ॿार दाख़िल करण मां कहिड़ो फ़ाइदो। ॻोठ जा बुज़ुर्ग सालनि खां सियासतदाननि जे वाइदनि जे सहारे उमेद लॻाए वेठा आहिनि त असांखे बि सहूलतूं मिलंदियूं, असांजे ॿारनि खे, असांजे नियाणियुनि खे तालीम मिलंदी। ऐं ॻोठनि जा नौजवान ॿाराणी उमिरि में गारमेंट, सिरतगारी ऐं सेठनि जे दुकाननि ते पंहिंजनि सपननि जा साबियान लाइ बचपन ऐं जवानी ॿई गुरबत जे हथां विञाए वेठा। पर वेचारा ॿाराड़ी जा सादा माण्हू इहो किथे था सम्झनि त हुक्मरान जा वादा सिर्फ़ु वादा हूंदा आहिनि, उहे कॾहिं वफ़ा न आहिनि थींदा। हर 5 सालनि खां पोइ सियासतदान कलाक खन लाइ वादा करणु ईंदा आहिनि, तर जे MPAs ऐं MNAs कॾहिं पंहिंजे वाइदे या फ़र्ज़ ते सोचियो ई कोन। ऐं ॻोठ जा सादा माण्हू सियासी वफ़ादारी तब्दील करणु अॼु ताईं बि गुनाह सम्झनि था। नुमाइंदनि खे यादि रखणु घुरिजे त सिर्फ़ु सखड़नि वादनि सां मुल्क तरक़ी कोन कंदो। स्कूल खां ॿाहिरि गुज़िरियल ॿार जो हिकु ॾींहुं बि नुक़सानकार आहे। ॻोठनि में रहंदड़ माण्हू बि बराबरि जा शहरी आहिनि, उन्हनि जो बि हिन मुल्क ते एतिरो ई हक़ आहे जेतिरो शहर वारनि जो। सिंध जी आबादी जो वॾो हिसो ॻोठनि में आबाद आहे। जेकॾहिं एतिरी सारी आबादी अनपढ़ रहंदी त न सिर्फ़ु माइटनि जो, पर समाज, मुल्क ऐं क़ौम जो बि नुक़सानु थींदो। उमर कोराई, मीरपुर माथिलो।